दुख तिन्हिनि जो ॾेठ से सुमन की ऐसे जिन संगत सूरत खान ऐं इंतई शुक्रगुज़ार आहियां असांजे हिन प्रोग्राम जे सदर साईं कुतुब अली शाह साहब, साईं मोहतरम नईम अनवर खासकली साहब, साईं जमा हमलानी साहब, प्रोफेसर रहमान गुल साहब, साईं शेख अब्दुल्ला ऐं असांजो करे खां कई आयल मेहमान ज़ाहिद फारूकी साहब, रईस सईद अहमद साहब, साईं गुलाम रसूल गरक साहब, दीदार शान साहब ऐं ॿिया जेके मौजूद मेहमान आया आहिनि ऐं मुंहिंजी शाख जा साथी सभिनी खे अस्सलाम वालेकुम। मुंहिंजा मौजूद साईं असांजी जेका हीअ अॼोकी तक़रीब आहे मुख़्तसिर नंढड़ी ऐं जेके तव्हां महिमान कुर्ब जा क़दम भरे आया आहियो, असीं तव्हां सभिनी जा इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं ऐं तव्हांखे थोरो मुख़्तसिरन असां पंहिंजी हिन शाख जे बारे में ॿुधाईंदा हलूं त हिन शाख जो बुनियाद ते को घणो वक़्तु न थियो आहे। असांजी शाख जो बुनियाद 3 दिसंबर 2020 ते मोहतरम जनाब साईं मरहूम सरवर नवाज बुगियो साहब जी सदारत में हिन शाख जो बुनियाद पियो। उन मुख़्तसिर अरसे में असां कोशिश कई हिन कोस्तानी जी कुंड कुछ में जेके असांजा जवाहिर लिखियल आहिनि उन्हनि खे असां निर्वार कयूं, उन्हनि खे असां ज़ाहिर कयूं। हिन अरसे दौरान काफ़ी मुश्किलातुनि खे बि मुंहुं ॾियणो पियो, पर अल्हम्दुलिल्लाह अॼु असांखे ख़ुशी थी थिए त अॼु असांजी शाख जा 20 खां मथे जेके से मेंबर आहिनि ऐं इहो बि तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त काफ़ी दोस्त जेके मुख़्तलिफ़ किताबनि ते कमु करे रहिया आहिनि ऐं माशाअल्लाह हींअर तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त असांजी शाख में साईं सलीम लालाणी साहब उन जो किताब जेको सो उहो बि अची चुको मार्केट में बोरी बुजारत कुझु अर्सो पहिरीं। उन खां अलावा जंहिं किताब जी ऐं जंहिं लेखक जी अॼु असां ही मुहूर्त जी तक़रीब करे रहिया आहियूं पुनल जी प्रीत जी, त इन पुनल फ़क़ीर जो इन खां अलावा ॿियो किताब इंशाअल्लाह उहो बि जल्द जेको सो तव्हांजे साम्हूं हूंदो। उन खां अलावा असां इहा बि कोशिश कई आहे त असां जेके कोस्तानी शाइर आहिनि कुंड कुड़िछ में जेके ज़ाहिर कोन हुया, जिन्हनि खे को सुञाणण वारो कोन हुयो, जेके मंज़रनामे ते कोन हुया, असां इहा बि कोशिश कई आहे त उन्हनि खे हिन प्लेटफॉर्म ते गॾु कजे ऐं उन कोशिश में असां काफ़ी हद ताईं जेको जो कामयाबी विया आहियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदे इहा ख़ुशी थी थिए त असांजो गॾियल शाइरनि जो किताब इंशाअल्लाह उहो बि जल्द जेको सो तव्हांजे साम्हूं असां इंशाअल्लाह उहो बि पेश कंदासीं। उन खां अलावा ॿिया बि असांजा दोस्त आहिनि उहे मुख़्तलिफ़ किताबनि ते कमु कनि पिया। साईं जमा हमलानी साहब जो किताब उहो बि असांजो आख़िरी मरहलनि में आहे त इंशाअल्लाह ये 4-5 किताब जेके हिन ई साल इंशाअल्लाह उहे तव्हां दोस्तनि जे साम्हूं जल्द खां जल्द ईंदा।
त असां इहा कोशिशि कई आहे त असां हिन खिते खे पंहिंजे हिन इलाइक़े खे पंहिंजे हिन माग खे पंहिंजे हिन मकाननि खे पंहिंजे कल्चर खे पंहिंजी सकाफ़त खे पंहिंजी ॿोलीअ खे जेको सो असां निर्वार कयूं ऐं दुनिया जी कुंड कुर्छ ताईं असीं पंहिंजी सकाफ़त खे जेको सो पहुचायूं त इंशाअल्लाह उहो तॾहिं थींदो जॾहिं हिकु कोस्तान वासी पढ़ियो लिखियो तबिको अदब सां वाबस्ता माण्हू उहे जेके से असांजा भाउ ॿेली थींदा उहे असांजे हिननि नवनि दोस्तनि जी हौसला अफ़ज़ाई कंदा त इंशाअल्लाह उहो ॾींहुं परे न आहे जो कोस्तान ऐं कोस्तानी माण्हुनि जो नालो ऐं कोस्तानी लेखक शाइर उन्हनि जो नालो जेको सो इंशाअल्लाह नुमाया ऐं निर्वार हूंदो। उन खां अलावा जेका गुज़िरियल साल असां हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कई कोस्तान जहिड़े इलाइक़े में जेके सदाईं इहो तानो ॾींदो वेंदो हुयो त बाबा ही पुठिते पियल इलाइक़ो आहे हिते जे माण्हुनि में शौर कोन आहे पर कोस्तानी माण्हुनि जॾहिं हिते किताबी मेलो लॻो तॾहिं हुननि इहो साबित करे ॾेखारियो त असां अदब सां ज़ौक़ रखूं था असां अदब सां शौक़ु रखूं था ऐं असां इल्मु अदब वारा माण्हू आहियूं ऐं हुन किताबी मेले में रिकॉर्ड शिरकत ऐं रिकॉर्ड ख़रीदारी करे इहो साबित कयो त असां अहले इल्मु आहियूं असां अहले अदब आहियूं ऐं असां इल्म वारनि जो क़दुरु जेको सो ॼाणूं था त इंशाअल्लाह आईंदा जेके असांजा प्रोग्राम आहिनि इन्हनि में असांजी कोशिशि हूंदी त किताबनि सां गॾोगॾु जेके असांजा इलाइक़ा आहिनि उन्हनि खे बि असां दोस्त शाइरीनि जे ज़रिए पंहिंजे लिखड़नि जे ज़रिए इन्हनि खे निर्वार कयूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा इंशाअल्लाह जेके अदबी इवेंट आहिनि उहे असां हिते जेको सो मुनक़िद कराइण जो इरादो रखूं था। महिरबानी तव्हां सभिनी जो।